प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। माओ जो ॾींहुं, माओ जे ॾींहं जो बिल। यास्मीन जी पसंदीदा शइ रांदीगर जे दुकान में दीवार ते लॻल तख्ती ते पयल हुई। हर कंहिं खे पैसनि जी ज़रूरत पवंदी आहे। वॾनि खे ही हक़ हासिल आहे त इहे ख़रीद करे सघनि था जेके बि इहे चाहिनि। पर हा, मूं वटि हिकु तरकीब आहे। यास्मीन खे तमाम घणी तकड़ हुई। मंझंदि जी मानी खां पोइ हू पंहिंजे कमरे में वई। हुनखे सिर्फ़ पेंसिल ऐं कागज़ जी ज़रूरत हुई। यास्मीन जी मज़दूरी जी लिस्ट। आऊं को गुलाम ते ना आहियां जो बगैर कुझु वठण जे कम कंदी वञा। खाली बोतलन खे खणी दॿे में रखियो 3 रुपया। फवारे के धोतो 4 रुपया। हर रोज रात मेज त ठाऊं कया 8 रुपया। कमरे के साफ कयो मुश्किल कम 13 रुपया। ठाऊं धोण वारो टब खाली कयो 5 रुपया। किचरो खयो केडी धप अचे थी 8 रुपया। ही सब जोड़ करे 5 21 41 रुपया। मेहरबानी करे जल्दी अदा करियो। तव्हांजी मेहनती यास्मीन। माठे माठ हुन इहा बिल बावर्ची खाने जी मेज़ ते रखी छॾियो। शाम जी मानी ते उनखे अॻु में ई हिकु ख़त हुन जी प्लेट सां गॾु पियल मिलियो हो। पर जॾहिं हू अकेली हुई तॾहिं हुन इहा ख़त खोलियो। हाणे मूंखे तजस्सुस थी रहियो आहे। पूरा 41 रुपया। हुन खां अॻु मां एतिरी अमीर ना हुयसि। अरे उन सां गॾु को नोट बि लिखियलु आहे। मुंहिंजी प्यारी यास्मीन, ही रही तुंहिंजी पगार। तूं वाकई हिकु मेहनती छोकिरी आहे। जॾहिं ते तूं वटि वक़्तु हुजे त महिरबानी करे मुंहिंजो बिल बि पढ़े वठिजा। 10 साल ताईं मां तुंहिंजा कपिड़ा धोईंदी रहीसि, को पगार न वरितो। 10 सालनि ताईं मां तुंहिंजे लाइ मानी पचाईंदी रहीसि, को पगार न वरितो। जॾहिं तूं बीमार हुई तो मां तुंहिंजो ख्यालु रखियो, को पगार न वरितो। मां तोसां गॾु खेॾी, को पगार न वरितो। तुंहिंजा मसला ऐं परेशानियूं ॿुधण लाइ हमेशा वक़्तु कढियो, को पगार न वरितो। मां इन लिस्ट खे वधीक डिघो नथी करण चाहियां। मूं जेको कुझु कयो तुंहिंजे लाइ ख़ुशी सां कयो, छाकाणि त तूं मुंहिंजे अखियुनि जो तारो आहीं ऐं मां तोसां तमामु घणो प्यार कंदी आहियां। तुंहिंजी माउ। यास्मीन ॾाढी शर्मिंदा थी। हू भॼी पंहिंजे माउ वटि वई ऐं हुनखे भाकुर पाती। अम्मा, मां अॼु खां पोइ कॾहिं बि तोखे बिल न ॾींदसि। ही रहिया तुंहिंजा पैसा। मां तोसां प्यार कंदी आहियां। ॿियनि जी मदद करण सां उन्हनि खे ख़ुशी मिले थी ऐं अहिड़ी तरह कुझु ॾियण सां बि। छा तव्हां उन्हनि खे ख़ुशी ॾियण चाहियो था? मां उमीद थी करियां त तव्हां वटि का सुठी तरकीब हूंदी जंहिंसां तव्हां पंहिंजी माउ खे हैरान करे छॾींदा। ऐं यादि रखिजो, ॿियनि लाइ कुझु करण सां वापसि तव्हां खे ख़ुशी मिलंदी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।